प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। देश तब्दील करण वारा पखी। खुदा जे असूलनि खे मञण सां असीं पंहिंजी मंज़िल हासिल करे सघूं था। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त कीअं देश तब्दील करण वारा पखी परे जी उॾामण भरण खां पहिरीं बिजली जे तारनि ते गॾु थींदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि जे रस्ते में का मुश्किल अची वञे त हर साल अफूरी नस्ल जी झिरकियूं, अबाबेल ऐं सारस जहिड़ा पखी वक़्त ते ॾखण ॾांहुं उॾाम भरींदा आहिनि। उनखे केरु ॿुधाए थो त तयारी करे वठो, उॾण जो सही वक़्तु ही आहे। खुदा ठाहींदड़ हुन उन्हनि खे हीअं ठाहियो आहे, हीअ हुन जे इशारे ते हलनि था ऐं ईअं उन्हनि जी जान बचे थी। कुझु पखी 6000 मील ताईं उॾामंदा आहिनि ऐं पोइ बहार जे मौसम में वापसि पंहिंजे ई आखेरे में ईंदा आहिनि। छा ही हिकु मौजो न आहे? छा तव्हां खे अमेरिकन सुनहरी पाइपर जी ख़बर आहे? इहो अलास्का में रहंदो आहे, हुते जिते बर्फ़ कॾहिं बि 100 सैकड़ो न ॻरंदी आहे। 25 ॾींहं खां पोइ इहो आननि मां निकिरी ईंदो आहे। कैरन बेरी जे वण जो मेवो ऐं थुल्हा कीड़ा उन जो पसंदीदा खाधो आहिनि। हू हिकु कबूतर जेतिरो वॾो थींदो आहे ऐं हुन जा पर चमकदार सुनहरी सावा थी वेंदा आहिनि। हू घणो हली नथो सघे पर हू उॾामी सघे थो। ही उन लाइ वधीक ज़रूरी आहे छाकाणि त हू पंहिंजी सियारे जूं मोकलूं हवा में ई गुज़ारे थो। हुन जो मतिलबु आहे त उन खे 88 कलाक बिना साई पटण जे उॾामणो पवंदो आहे। साइंसदाननि लाइ इन जो सफ़र वॾो राज़ आहे। हुन जी उॾाम खां अॻु हू पंहिंजे जिस्म जो वज़न अधु वधाए वठे थो। सोचियो जेकॾहिं तव्हां सां ईअं थिए हा त छा थींदो? पंहिंजी उॾाम दौरान हू 2,50,000 भेरा हेठि मथे पैर हणे थो। छा तव्हां 2,50,000 भेरा बिना साही पटे उथ वेह करे सघो था? जेकॾहिं पखियुनि वटि रफ़्तार मां पींदड़ औज़ार हुजे हा, स्पीडोमीटर, त हू ॿुधाए हा त उहे 31 मील फी कलाक जी रफ़्तार सां उॾामी सघनि था। अमेरिकन सुनहरी पाइपर जो वज़न लॻभॻि 6 या 7 पाउंड जेतिरो हूंदो आहे ऐं उन जे उॾाम जे हर कलाक में हू 60% वज़न खे ताक़त लाइ इस्तेमालु कंदो आहे। हिसाब लॻाइण वारो औज़ार ॿुधाए थो त एतिरी ताक़त जे इस्तेमाल जे नतीजे में हू पंहिंजी मंज़िल ताईं पहुचण खां 500 मील अॻे ई थकिजी किथे समुंड में किरी पवंदो। पर ईअं न थींदो आहे, छो त इहे पखी अंग्रेज़ी लफ़्ज़ वी जी शक्ल में उॾामंदा आहिनि ऐं अॻियां वरी झुकी वेंदा आहिनि। उन लाइ उहे पंहिंजी ताक़त बचाए सघंदा आहिनि। सुनहरी पाइपर उन्हनि इशारनि ते हलंदो आहे जेके खुदा उन जे दिलि में रखिया आहे। बिना के तरफ़ां ॿुधाईंदड़ आवाज़ जी बिना ऐं बिना के उॾाम जे मनसूबा बंदी जी हू राति हुजे या ककर सिधो उॾामंदो आहे। एतिरी क़दर जो उहे नवा पैदा थियल पखी पहिरीं कॾहिं हवाई ॿेट ते विया न हूंदा, पोइ बि उहे हुन नंढड़े ॿेट खे एतिरे वॾे समूंड जे विच में ॻोल्हे वठंदा आहिनि। हू को इत्तेफ़ाक़ न आहे। इहे पखी खुदा जे ॿुधायल रस्तनि ते हलंदा आहिनि ऐं उन जी शुक्रगुज़ारी में गीत ॻाईंदा आहिनि। छा असांखे बि ईअं न करणु घुर्जे? बाइबल में असां लाइ खुदा जा ॿुधायल इशारा ऐं रस्ता मौजूद आहिनि। जेको बि उन्हनि ते हलंदो इहे ई आख़िरी मंज़िल ताईं पहुचंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।